आऊं आहियां केटीएन नुमाइंदो नूर अहमद बुरोई साहब जिनजी अॻुवाणी में तव्हां ॾिठो त जेको नगर न्याज़ थो हले पियो ऐं जेको हितां ॾिठो आहे त जेको हिते लखे करोड़ रुपया ख़र्च थी चुका आहिनि ऐं जेके हिते मोलाई जेको वठणु आयो आहे तंहिंखे बि तव्हां ॾिसी छॾियो ऐं मोहंडर में सुञाणियोसि तव्हां हिनखे मोहबत फ़क़ीर आहे हे जेको असांजो वगड़नि गोॾी कंबर ताईं पंधु ईंदो आहे उनजे करे असां ख़िदमत में जेके ॾिसी रहिया आहियो त भाॼी जेकी हथ में अथसि अलाह सां केरु कंदो ऐं हे जेको हाथीअ जहिड़ो बूथू कयूं साम्हूं बीठो आहे त हे जेके दोस्त असांजा आया आहिनि ऐं अलाह से हयाती ॾे असांजे चाचे साहिब खे जंहिंजी हयाती में कुल 15 ॾींहं बचा आहिनि बसि नगर करे सीटी हणंदो अलाह अलाह जो बि ख़ुशि रखंदुसि आख़िरी दुआ आहे वॾे कंपनी ते इंशाअल्लाह उमेद अल्लाह में आहे अनक़रीब सीटी हणण वारो आहे आहियूं आहियां केटीएन नुमाइंदो नूर अहमद बुरोई साहब असां हुन देगिनारे खां पुछंदासीं जीअं हेॾी जेको आहे ख़िदमत आवाम जी ख़िदमत कई आहे सुठो हथ आहे उस्ताद जो असां हुन खां पुछंदासीं त हे जेको ठाहियो अथई कॾहिं असां अवल जेके प्रोग्राम कराया आहिनि इनशाला हुन में अहिड़ो कुझु न आयो आहे जेको उस्ताद कयो आहे उहो माशाअल्लाह हिकिड़ो सुठो कयो अथई हाणे हुन खां असां उस्ताद खां पुछंदा उस्ताद फ़ोन रखो ऐं मूंसां ॻाल्हायो चाचा चाचा अरे चुकाई थी चाचा अस्सलाम वालेकुम चाचा हिकिड़ो मिंट तव्हां बीहो तव्हांखे पुछणो थींदो हिकिड़ो मिंट तव्हां सब्र कयो थोरो हे जेको खाइण पीअण जो जेको सिस्टम हुयो उहो तव्हांखे कीअं लॻो घोट त खाराए पर घोट तव्हांखे कहिड़े हिसाब सां खारायो ग़रीब आहे जेको लिखाई थी आहे उहा कराई अथई न ॿीहर भला ॿिए कंहिंजी खेरा ते खाइण वेंदे ॼाओ ई खेरा ते खाइण खाए छा